खैरपुर जिला के हिंगोरजा में भी पानी की शदीद खोट खिलाफ आबादगार सरापा एहतजाज पड़ रहा है। आबादगारन तरफा एहतजाज कयो वियो। आबादगारन जो चवणु आहे त सिंध जी ज़राअत खे साज़िश तहत तबाह कयो पियो वञे, पानी जी खोट ख़त्म करे वधीक नुक़सान खां बचायो वञे। हिंगोरजा में भी पानी जी खोट सबब आबादगार सरापा एहतजाज पड़ियल आहिनि। आबादगारन तरफा एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़ आबादगारन जो चवणु आहे त सिंध जी ज़राअत खे साज़िश तहत तबाह कयो पियो वञे। पानी जी खोट सबब आबादगारन जो तमाम घणो नुक़सान थियो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर अब्दुल जब्बार चांग खां। अब्दुल जब्बार, वधीक आगाह कजो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरठ माइनर ऐं सीकड़वा में पाणी जी शदीद खोट ऐं हिक तरफ़ ट्यूबवेल जेका आहे के ख़राब हुजण ख़िलाफ़ आबादगारन एक्शन कमेटी जे सॾ ते 7 न्याणे ॿिया आबादगारन ऐं हारियुनि हिंगोरजा समी लिंक रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। बाद में आबादगारन हसन अली चाल, उल्फत सतो, हैदर अली चाल, सैयद रबन शाह जी अॻवानी में ऐं 7 न्याणे में बुख हड़ताल कैंप जेका कैंप ते पहुची अलामती बुख हड़ताल कई ऐं आबादगारन जी कैंप ते जीए सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़हूर, मोहम्मद अली खुश्क, हफ्तार अली मीर जत, शाहनवाज सुमरो, डॉक्टर नज़ीर खोखर, मोहसन सोलंगी जन कैंप ते पहुची यकजहती दौर इज़हार कयो। उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आबादगारन खे हथ सां हथी ॾेई तबाह कयो पियो वञे। सॼो मुल्क जेको ज़राअत सां वाबस्ता आहे ऐं हिते वरी ज़राअत खे ई तबाह कयो पियो वञे। पुजड़ी आबादगारन जा मसइला हल करे उन्हनि खे उन्हनि जी खाटी कराए उन्हनि ताईं पाणी पहुचाए वञे, जीअं उहे आबादगार पंहिंजे बचड़नि खे सुठे नमूने उन्हनि जो पुर सफ़र करे सघनि। जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ अब्दुल जब्बार।